समाजी तंजीम बार फाउंडेशन पारा मुंजी अमर पब्लिक लाइब्रेरी में एक रोज़ा फ्री मेडिकल कैंप लगाई वही। कैंप जो इफ्तिताह एसपी गडाप अली बख्श ड्रखण और मुख्तियारकार कोरंगी मुमताज़ अली चना, हेड मास्टर शफ़ी मोहम्मद, समाजी अगवान माशूक अली चना कयो। एसपी गडाप अली बख्श ड्रखण, मुख्तियारकार मुमताज़ अली चना, चेयरमैन बार फाउंडेशन चेयरमैन सचल वधियो जीएनपी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ये तो सही सवाब जो कम आहे इन में तो मतलब असां सभु जेको आहे शामिल थियण जी ज़रूरत आहे। इनखे त वॾो जस हुजे जेको उहे पंहिंजो हड़ा वड़ा हिन वीचारे घटि न कयो आहे। हाणे जेको असांजो हाल हूंदो असां उन जी मदद कंदासीं। साईं तमामु बहितरीन बार फाउंडेशन खे जस हुजे जो अहिड़े दौर में इहो नेकी जो कमु कनि था ऐं अलाह तबारक व ताला बि सिलेक्टेड माण्हुनि खे अहिड़ी ज़िमेदारी बख़्शे थो ऐं उन्हनि मां बार फाउंडेशन बि मां सम्झां थो हिकु आहे जंहिंखे अलाह ताला अहिड़ी शहादत नसीब कई आहे ऐं वॾी में वॾी इंसान दोस्ती ऐं इंसान ख़िदमत जेका बार फाउंडेशन करे पई। अलाह तबारक ताला हिनखे अञा हिमत ॾे ऐं कारवान आस्ते आस्ते वधी ऐं पहाड़ जी शिकिल इख्तियार करे ऐं बस वारनि सभिनी खे गुज़ारिश आहे त बार फाउंडेशन जी सां कुलो किले में मिलाए इन्हनि जी हथरसी कनि। असां त गुज़िरियल 5 सालनि खां ही कैंप जो एहतमाम करियूं पिया। महीने में 2 कैंप कंदा आहियूं। पोइ के वबाई सूरत हाल में बि जीअं अॼु ख़ासि तौर ख़ारिश ऐं अखियुनि जी वबाई सूरत हाल हले थी, उन हवाले सां बि कुझु दवाऊं असां रखियूं आहिनि। पर असां वटि तव्हांखे ख़बर आहे त आसपास जा इलाही ॻोठ आहिनि जेके उहे हिन कैंप जो इंतज़ारु कंदा आहिनि। उहे माण्हू अचनि था ऐं उन्हनि खे असां इलाजु फ़राहम कयूं था। ऐं तव्हांजे तवसत सां मां सरहदी वारनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त हीअ जेके बेपहुच इलाइक़ा आहिनि जिते जेको आहे सो माण्हुनि खे खाइण जे लाइ बि न आहे ऐं डॉक्टरी एॾी हाणे महांगी थी वई आहे जो ग़रीब माण्हू पंहिंजी तकलीफ़ूं त बर्दाश्त करे थो पर डॉक्टर जी फीस बर्दाश्त नथो करे सघे। अहिड़े हिते फ्री में चेकअप करायूं था, दवाऊं बि फ्री ॾियूं था, डॉक्टर सुठा सुठा हिते अचनि था ऐं उनखे फ़ाइदो थिए थो। त सरहदी वारा जेकॾहिं असांजी थोरी मदद कंदा त असां वधीक माण्हुनि जी मदद करे सघंदासीं।